नाज़िन रोहिड़ी भरसां ॻोठ दब्बर में सिंध जो अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत जलाल शाह जो 703 सालियानो उर्स मुबारक मल्हायो वियो। करीम बख्श जतोई जी रिपोर्ट। रोहिड़ी भरसां ॻोठ दुब्बर में अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग शाइर हज़रत जलाल शाह जो 703 सालानो उर्स मुबारक मल्हायो वियो। उर्स मुबारक जो इब्तिदा दरगाह जे गादी नशी अशरफ शाह, नदीम शाह, नज़ीर शाह, ज़मीर शाह मज़ार ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो इब्तिदा कयो। उर्स मुबारक शुरू थियण सां मुल्क जे कुंड कर्श मां वॾे तादाद में अक़ीदतमंद ज़ाइरीन शिरकत कई। उर्स मुबारक जे मौक़े ते मल मलाखड़े जो मुक़ाबला कराया विया, जंहिंमें सिंध, पंजाब, बलूचिस्तान जे मशहूर मल पहलवाननि में चोटी जो मुक़ाबलो थियो। कामयाबी हासिल कंदड़ मल पहलवाननि खे इनाम ॾिना विया, जॾहिं त सैयद बिरादरी पारां ज़ाइरीन लाइ खाधे पीते समेत बंदोबस्तु करे वरितो हो। मेले में सरगिज़ूं ऐं मिठाई जा स्टॉल लॻाया विया हुआ। उन हवाले सां दरगाह जे गादी नशी ऐं ॿियनि आवाज़ी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मल पहलवान साईं जेके अचनि था पिया उहो सिंध ऐं पंजाब खां अचनि था ऐं वॾा वॾा मशहूर मल जेके आहिनि उहे असां वटि ईंदा आहिनि, हर साल ईंदा आहिनि। छो त असां वटि अॼु बि जेके आया आहिनि मल उहे तमामु भिटी शाह, कलंदर शाहबाज़, पंजाब पर वॾे वॾे गादियुनि तां अचनि था जेके मल मुक़ाबिलो कनि था पिया। ही मेलो आहे हर जगह हर हंधि साईं मशहूरु आहे त हर मल असांजे लाइ पुछा कंदो आहे त हीउ दुब्बर जो मेलो कॾहिं थिए थो पियो असां वञूं। हिते साईं जागीरानी बिरादरी आहे, सैयद बिरादरी आहे, जेका हिते बिरादरी आहे बिल्कुलु मलनि सां साईं तावन कंदी आहे। हिते सूफ़ी फ़नकार ईंदा आहिनि ऐं उन खां बाद में जेको आहे सो हिते नगर न्याज़ जो बि पिणु बंदोबस्तु हूंदो आहे, जेके परे परे खां ईंदा आहिनि। सिंध जेको सॼे चारई सूबा आहिनि उनखे इंतज़ारु रहंदो आहे। तमामु सुठे तरीक़े सां मेलो मल्हायो वेंदो आहे। मल हर सूबे जा ईंदा आहिनि ऐं हर ख़ुशी सूफ़ी जेको राग थींदो आहे तमामु मेले ते अलाह जी महिरबानी सां ख़ैर ख़ैरियत सां हलियो आहे, अमन अमान सां हलियो आहे। वधि में वधि इहा महिरबानी कई आहे मीर शमशाद ख़ान जेको असां वटि महिरबानी करे मलनि में आयो आहे। ये मोहब्बत जा मेला हलदा रहंदा, इंशाल्लाह हलदा रहनि। असां पाण आया आहियूं इन ख़ुशी जे गॾिजाणी थी आहे ख़ुशी में। कैमरामैन इम्तियाज़ अली जिसकानी, अली बख्श जतोई सां गॾु करीम बख्श जतोई, आवाज़ TV न्यूज़ रोहिड़ी।